आंवरनि ऐं रीठनि बाबति औरतुनि खे ख़बर हूंदी। केतिरियूं ई औरतूं आंवरा ऐं रीठा पंहिंजे वारनि में बि ज़रूर विझंदियूं हूंदियूं, जंहिंजा वारनि जी ख़ूबसूरतीअ लाइ तमामु घणा फ़ाइदा हुजनि था। पर छा तव्हां खे ख़बर आहे त रीठा न रुॻो वारनि पर सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद आहिनि, जन बाबति अॼु असां खे ॿुधाईंदासीं। रीठनि में विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई, ग्लिकोलोटिक मुरकिब ऐं सिलेनियम मौजूदु हुजनि था, जेके उन्हनि खे फ़ाइदेमंद बणाईंदा आहिनि। दम या सहिके जे मर्ज़ में साह सही नमूने नाहे खॼंदो। दम जे मरीज़नि जो नक बंदि थियणु आम ॻाल्हि हूंदो आहे। सहिके जे मरीज़ माण्हुनि लाइ थोरो बि तकिड़ो पंधु ऐं मिटीअ में रहणु साह खणण में ॾुखियाईअ जो सबबु बणिजी वेंदो आहे। पर जिन खे सहिके या दम जो मसइलो हुजे, उहे माण्हू जेकॾहिं रोज़ सुम्हण खां अॻु रीठे जी चांहि या काढ़ो ठाहे पीअनि त उन्हनि खे वॾो फ़ाइदो पइजी वेंदो। हिकु कोप पाणीअ में थोरा रीठा विझी 10 मिंटनि ताईं बाहि ते पचाए सवलाईअ सां इहो काढ़ो ठाहे सघिजे थो। अधु मथे जो सूरु केतिरो ख़तरनाक हूंदो आहे, इहा त उन्हनि खे ख़बर हूंदी जेके इन सां मुंहुं ॾींदा हूंदा। इहो एतिरो त ख़तरनाक सूरु हुजे थो जो इन सूर में मुब्तला माण्हू खे ईअं महसूस थींदो आहे त उन जो दिमाग़ फाटी पवंदो। अधु मथे जे सूर खां बचण लाइ रीठनि खे पीहे रखो। जंहिं वक़्तु तकलीफ़ थिए त थोरी माखीअ में मिलाए हल्के गरम पाणीअ सां फके छॾियो त तव्हां खे तकिड़े फ़ाइदो पइजी वेंदो। मिर्गी जी बीमारी बाबति त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी आहे त इहा केतिरी ख़तरनाक हुजे थी। मिर्गी जे मरीज़नि खे कंहिं बि वक़्तु बेहोशीअ जो दौरो पइजी वेंदो आहे, जेको उन्हनि लाइ मौतमार हुजे थो। इन लाइ रीठनि खे बसरनि सां गॾु तए ते भुञी उन जो पाउडर ठाहे रखो। मिर्गीअ जो दौरो पवण सां मरीज़ खे इहो पाउडर सुंघाइजे त वॾो फ़ाइदो पइजी वेंदो। जॾहिं त इहो पाउडर रोज़ खीर में मिलाए पीअण सां मिर्गीअ जी बीमारीअ ते ज़ाब्तो बि आणे सघिजे थो। केतिरनि ई माण्हुनि खे जिस्मानी कमज़ोरी हूंदी आहे ऐं उन जे करे उहे बेहोश थी किरी पवंदा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में इहे माण्हू जेकॾहिं 2 चमचा ॾहीअ सां गॾु रीठनि जे पाउडर खे मिलाए सुबुह जो नेराने खाईंदा त इहा उन्हनि लाइ बहितरीन खुराक आहे, जेका खेनि बेतहाशा ताक़त मुहैया कंदी। फालिज जी बीमारीअ ते ज़ाब्तो रखण या ख़तम करण जे लाइ कुझु बि नथो चई सघिजे, पर जेकॾहिं रीठनि खे गुड़ सां गॾु पीहे गॾाए फके छॾिजे त जिस्म में रत जा वहिकिरा बहितर थींदा आहिनि। रीठे जे पाउडर खे खीर में मिलाए चहिरे ते इस्तेमालु कजे त कुदरती ख़ूबसूरती आणे सघिजे थी। उन खां सवाइ जन माण्हुनि खे शुगर या आम तौर ते हथनि ऐं पेरनि में फंगस थी पवे त उन्हनि लाइ ज़रूरी आहे त पेरनि ऐं हथनि खे रीठे जे पाणीअ में 5 मिंट ताईं पिसायो ऐं उन्हनि खे ज़ैतून जो तेल लॻायो त तव्हांजा नह तमामु जल्दी ठीकु थी वेंदा। ॿारनि या वॾनि खे लूज़ मोशन थियण जी सूरत में रीठे खे पाणीअ में उॿारे उन में अधु चमचो हेड जो विझी पीअण सां हर क़िस्म जे मोशन्स मां फौरी तौर ते फ़ाइदो माणे सघिजे थो।